संस्कार असांजा एपिसोड नंबर 6 ॾिसण न विसारजो 21 दिसंबर ते राति जो 9 बजे असांजे फेसबुक ऐं यूट्यूब चैनल ते। पर इहा टेक्नोलॉजी जो कमाल, हाणे त तूं गुलाम आहीं पंहिंजे बॉस जो। गुलाम? फोन ऐं वॉच मतलब कीअं? हिन जी कैमरा त ॾाढी सुठी आहे। बेबू, तूं एतिरो हैंडसम त कान आहीं जेतिरो तूं हिन में ॾिसी थो। दादू नओ फोन मुंहिंजो बि त फोटो कढ न। हा कढाए कहिड़े बि फोन सां फोटो कढूं लॻंदी त ओड़ी ई न। कैमरा जो फर्क थींदो आहे। सवाल जो जवाब ॾियो, सोचे सम्झी जवाब ॾियो। पप्पा, तव्हांखे ख़बर आहे बेबू राति जो घणे वॻे सुम्हियो? ख़बर आहे, 2 बजे। तव्हां हुनखे मोबाइल ते रांदि करण लाइ मना छो न कई? जेसि ताईं माण्हू ग़लती न कंदो तेसि ताईं हुनखे ख़बर कीअं पवंदी त हू ग़लति हो। जे पहिरीं ग़लती वॾी आहे त अॻिते छा थींदो? निंड पई अचे अलाए छो। मुंहिंजी तबियत ठीकु आहे न? फर्स्ट क्लास। तूं बिल्कुलु फिट ऐं फाइन आहीं। तोखे त रुगो मोबी फ्लू थियो आहे। मोबी फ्लू? मूंखे ख़बर हुई मूंखे फ्लू आहे। हा जेको केरु मोबाइल सां सुम्हंदो आहे उनखे त मोबी फ्लू थींदो आहे। मुन्ना, हाँ मां तोखे पंहिंजे फोन तां कॉल पियो कयां। हाँ लेटेस्ट सीरीज आहे। पप्पा खे त प्रो फोन आहे ऐं स्मार्ट वॉच बि। तूं वटि त चाइना जो मोबाइल आहे न। कॉन्फ्रेंस था करियूं। ओ कॉन्फ्रेंस वारा अची मानी खाधो खाईंदे वक़्तु फोन यूज़ करण बैड मैनर्स आहिनि। ओ बॉस जो कॉल ख़तम थियो? इहा भाॼी त थधी आहे। इहे ई अथई, केरु गरम कंदो हाणे? इहो ई खा। हा चओ बेबू। अच्छा, ट्यूशन ख़तम थियो? सोसाइटी में अची वियो आहीं? हा भली दोस्तनि सां रांदि करे अच। बैट बॉल त खणी वञ न। छा ज़रूरत कान्हे? ठीकु आहे। दादी बीमार आहे। के मूंखे ॿुधायो ई कान्हे। हाणे साॻे घर में रहंदे तोखे ॿुधाइणो पवंदो? ही मोबाइल न मूंखे संभाल तोड़े न मूंखे पढ़ण तोड़े। असीं दोस्त कॾहिं बि रहंदा कान आहियूं, पर अॼु असीं हिन फोन जे करे किटी कईसीं। फोन ते ॻाल्हाइण जो को वक़्तु थोरी न थींदो आहे। पप्पा बि त फोन ते हूंदो आहे न। छो कंदा आहियूं थदड़ी, चंड जो हणंदा आहियूं, छा थींदी आहे हटड़ी? सवाल जो जवाब ॾियो, सोचे सम्झी जवाब ॾियो। सवाल जो जवाब ॾियो, सोचे सम्झी जवाब ॾियो। मासत पुफी ॾेराणी मारोट केर आहिनि ही सभई। मासत पुफी ॾेराणी मारोट केर आहिनि ही सभई। रिश्ता नाता ॾिण ऐं वार सम्झी कीअं सघंदा ही ॿार, सम्झी कीअं सघंदा ही ॿार। ॿारनि जो कोई ॾोह न आहे। हिते वॾनि जो ध्यानु ई न आहे। सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, निशान सिंधियत जा मिटिजी वेंदा। सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, निशान सिंधियत जा मिटिजी वेंदा। बंदि थी वेंदा द्वार असांजा, सभ्यता ऐं संस्कार असांजा। हा
ॾिणवार असांजा सभ्यता ऐं संस्कार असांजा शान मान ॾिणवार असांजा सभ्यता ऐं संस्कार असांजा सभ्यता संस्कार असांजा सभ्यता संस्कार असांजा